हाल मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर एजाज बुगी हो मौजूद मटियारी ज़िले जो सीनियर सहाफ़ी ऐं ज़िंदगी जा 20 साल सहाफ़ती दुनिया के अर्पींदड़ सहाफ़ी ऐं समाजी वर्कर फ़िदा हुसैन सोलंकी 1.5 महीने खां बीमारी जे बिस्तरे ते पियल आहे। सिंध हुकूमत समेत कंहिं बि संदसि का बि सार न लधी आहे। मटियारी ज़िले जे सभिनी कलम धड़ीन ऐं सिविल सोसाइटी पारां सिंध हुकूमत खां सहाफ़ीअ जो सरकारी ख़र्च ते इलाज कराइण ऐं संदसि माली मदद करण जो मुतालबो कयो वियो आहे। जॾहिं त सीनियर सहाफ़ी फ़िदा हुसैन सोलंकी जे वारसनि जो चवणु आहे त वस आहर सरकारी अस्पतालुनि समेत हाला ऐं हैदराबाद जे माहिर डॉक्टरनि ऐं हकीमनि खां फ़िदा हुसैन जो इलाज करायो आहे। डॉक्टर महांगियूं टेस्टूं ऐं दवाऊं लिखियूं ॾियनि था। ग़ुरबत सारो दवाऊं वरितियूं आहिनि ऐं कुझु टेस्टूं करायूं आहिनि। नौजवान सहाफ़ी खे शायदि गुर्दनि रगनि जी तकलीफ़ ऐं हॾनि में सूर समेत ॿियूं बीमारियूं आहिनि जंहिंजो इलाज कराइणु तमामु ज़रूरी आहे। हुननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त मटियारी ज़िले जे सीनियर सहाफ़ी फ़िदा हुसैन सोलंकी जो सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे। संदसि हर क़िस्म जी इख़लाक़ी माली मदद करे असांजे ख़ानदान खे फ़ाक़कशी खां बचायो वञे।